नज़ नवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। अमेरिका फ़ैसिलो करे छॾियो आहे त भारत इन जो स्ट्रेटेजिक पार्टनर आहे, इन करे पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ रवैयो अख़्तियार कयो पियो वञे। अमेरिका जी नज़र में अफ़गानिस्तान में छॾियल 20 सालनि जो गंद साफ़ करण लाइ पाकिस्तानी वञी बचियो आहे। असां वाज़े करे चुका आहियूं त पाकिस्तान में अमेरिका खे को बि फ़ौजी अॾो न ॾिनो वेंदो। अफ़गान तकरार जो को बि फ़ौजी हल न आहे। अमेरिका अफ़गान मसइलो फ़ौजी ताक़त सां हल करण में नाकाम वियो। तालिबान चई चुका आहिनि त जेसीं ताईं अशरफ गनी अफ़गानिस्तान जो सदर रहंदो उन सां ॻाल्हियूं न थींदियूं। इन करे मौजूदा हालतुनि में अफ़गानिस्तान जो सियासी हल नज़र न पियो अचे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी परॾेही सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 102 मरीज़ पहुच 4934 नवां केस रिपोर्ट। NCOC मूजिबि मुल्क में अटकल 3 महीननि खां पोइ हिक ॾींहं में सभ खां वधीक पहुतियूं थियूं आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान हाकारी केसेस जी शरह 8.30% रही आहे। फौतुनि जो अंग 24,187 थी वियो ऐं मजमूई केस 10,85,294 ताईं पहुची विया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां WHO मिशन जे सरबराह जी मुलाक़ात। कोरोना जी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध में हिन वक़्त ताईं 85,99,197 कोरोना वैक्सीन लॻी चुकी आहे। हुकूमत वैक्सीन ते ख़ासि ध्यानु ॾेई रही आहे। कोरोना सबबि टेलीमेडिसिन जो क़ानून बि मंज़ूर करायो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह चयो आहे त बार आइन जी भनकड़ी करे क़ाइदे आज़म जे नज़रिए सां धोखो कयो वियो। जुडिशियल ब्रांच खे पाण खां पुछणु घुरिजे त छा रियासत शहरनि खे तकिड़ो ऐं सस्तो इंसाफ़ फ़राहम करण में कामयाब रही। इंसाफ़ जे निज़ाम ते अवाम जो अदम एतमाद जाबिर क़ुवतुनि खे मौक़िया फ़राहम कंदो। हालाजी रेलवे कॉलोनी में अणॼातल जॉबदारनि हथां पीटसन औरत क़तल। मसमात हयात भट्टीअ खे अणॼातल माण्हुनि तशदुद करण खां पोइ घोटाड़े क़तल कयो। क़तल थियल औरत जे पुट शाहिद भट्टी जो चवणु आहे त चोरी जे इरादे सां घर में दाख़िल थियल अणॼातल चोरनि अमर खे क़तल कयो आहे। क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ऐं सिंध में पाणी जी खोड़ ख़िलाफ़ आबादगार तोड़े शहरी सरापा एहतजाज। जोही जी शाखुनि में पाणी जी खोड़ शिदत इख्तियार करे वई। आबादगारनि जे मखदूम बिलावल पार्क खां प्रेस क्लब ताईं रैली। दादू जोही रोड ते धरणो बहायो वियो। पाणी ॾियो जा नारा।